नाज़रीन, एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट मुलाज़िम 10 साल खां पोइ पार्लियामेंट कमेटी मां बहाल थी कराची जे इलाइक़े नर्सरी भरिसां ऑफिस में जॉइनिंग ऑर्डर सां गॾु पहुता त इंतिज़ामिया अंदरि अचण खां रोके ताला लॻाए छॾिया। मुलाज़िमनि जॉइनिंग न ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। नाज़रीन, एम्प्लॉइज़ ओल्ड एज बेनिफिट जा जेके मुलाज़िम आहिनि 10 सालनि खां पोइ पार्लियामेंट मां बहाल थी करे इस्टेब्लिशमेंट जे लेटर खणी करे हिते जॉइनिंग लाइ पहुता आहिनि, पर हिननि खां जॉइनिंग न पई वरिती वञे। इंतिज़ामिया परियां दरवाज़ा बंदि करे जेको आहे हिननि खे ॿाहिरि कढियो वियो आहे। अचो त पाण हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा कहिड़ा मुतालबात आहिनि जेके इंतिज़ामिया न पई मञे। मैं ये कहना चाहूँगी, हम पार्लियामेंट के ऑर्डर के ऊपर हम लोग सब यहाँ पर सैक एम्प्लॉयज़ आए थे। जब हम यहाँ पहुँचे हैं सुबह में, तो इन्होंने पहले तो वो गार्ड्स खड़े कर दिए असले के साथ में, फिर इन्होंने पुलिस बुला ली, फिर इसके बाद इन्होंने रेंजर्स बुलाई, उसके बाद इन्होंने ताला लगा दिया। ये गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान का ऑफिस है और ये किसी का पर्सनल ऑफिस नहीं है जो कि ताले लगे हुए हैं। जो इहो ई मुतालबो आहे त असांखे बहाल कयो वञे, असांखे पार्लियामेंट बहाल कयो आहे, उनजे बावजूदि असां कुझु बि न खणी आया आहियूं। सिर्फ़ु इहो था चाहियूं त हीअ असांखे जॉइनिंग ॾियनि। सिंपल ॻाल्हि आहे, असांखे हिते 5 कलाक थी विया आहिनि, हीअ हिनखे तालो हयो आहे, कंहिंखे बि नथा अचणु ॾियनि। पंहिंजा पेंशनर बि न आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखां सिर्फ़ु पंहिंजी ख़ाली जॉइनिंग वठी करे लिखी ॾियो त उनजो सबबु छा आहे। देखें, ये ईओबीआई मैनेजमेंट की हट धर्मी है कि पार्लियामेंट ने एक रूलिंग दी है, कानून पास किया है कि जो भी सैक मुलाजमीन हैं उनको बहाल किया जाए। पहले भी इन्होंने सुप्रीम कोर्ट को गुमराह किया था। अब भी जब रेगुलराइजेशन कमेटी जो बनी मंदुखैल की, उसमें भी ये नाकाम रहे। एक भी हमारे किसी साथी पे कोई इल्ज़ाम साबित कर, बल्कि लगाने पर भी साबित रहे, क्योंकि इनको पता है कि हम सारे लोग जो है उस वक्त सियासी जो है उसका शिकार हुए थे, दबाव का। अब हम चाहते हैं कि जो हमें बहाल किया गया है, कमेटी से भी बहाल किया, अब तो पार्लियामेंट ने भी बहाल किया और ये उसको ना मान के तौहीन पार्लियामेंट कर रहे हैं। पार्लियामेंट बहाल कयो आहे त उन जो मतिलबु हाणे हिन पंहिंजी जागीर सम्झी करे हिते वेठा आहिनि त असां कंहिंखे बि मतिलबु न जॉइनिंग न ॾींदासीं। हीअ कंहिंजी जागीर कान्हे, हीअ गवर्नमेंट जो डिपार्टमेंट आहे। असां हिननि खे इहो ई रिक्वेस्ट कंदासीं, असां हिननि खे ओबलाइज़ इहो ई मतिलबु रेस्पेक्ट करे चवंदासीं त असांखे बराए महिरबानी असांजी जॉइनिंग वठी वञे। ऐं ॿियो त असांजो को इशू न आहे। जी बिल्कुलु, हिकु तरफ़ ईओबीआई जा जेके एम्प्लॉइज़ आहिनि उहे हिते बीठल आहिनि, ॿिए तरफ़ इंतिज़ामिया पारां ही ऑफिस जा जेके दरवाज़ा बंदि कया विया आहिनि, ताला लॻाया विया आहिनि। हिकु तरफ़ जेको आहे मुलाज़िम आहिनि, ॿिए तरफ़ ऑफिस जा गार्ड जेके हिनखे बंदि कयो वेठा आहिनि। पर मुलाज़िमनि जो इहो ई चवणु आहे त हीअ जेकी पार्लियामेंट आहे उनजी तौहीन कई पई वञे। जल्द असांखे जॉइनिंग ॾिनी वञे त जीअं असां नौकिरी ते बहाल थी सघूं। जी।